वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे 3 वॾियुनि अस्पतालुनि जो कंट्रोल बाज़ाब्ता तौर संभाले वरितो। जना अस्पताल दिल जे मर्ज़ बाबति इदारे NICVD ऐं NICH वफ़ाक़ी सरकार जे कंट्रोल हेठि हलनि। सिहत वारी वफ़ाक़ी वज़ारत मूजिबि सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी रोशनीअ में वफ़ाक़ी हुकूमत खे 90 ॾींहनि अंदरि सिंध जे 3 अस्पतालुनि जो इंतज़ाम संभालणो हो। वज़ारत मूजिबि 90 ॾींहं हलंदड़ हफ़्ते पूरा थियण बैदि क़ानून वारे खाते खे हिदायत कई वई त अस्पतालुनि जो कंट्रोल संभालण बाबति नोटिफिकेशन जारी करे। नोटिफिकेशन मूजिबि जना अस्पताल NICVD NICH मुलाज़मनि ऐं असासनि जो इंतज़ाम सिहत वारी वफ़ाक़ी वज़ारत संभाले वरितो आहे। वफ़ाक़ी काबीना 2 अप्रैल ते सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले तहत सिंध जे 3 वॾियुनि अस्पतालुनि खे वफ़ाक़ जे माथियत करण जी मंज़ूरी ॾिनी हुई। PP चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी सिंध जे अस्पतालुनि खे वफ़ाक़ तरफ़ां पंहिंजे कंट्रोल में वठण ते सख़्त ख़दशनि जो इज़हार कंदे चयो आहे त वफ़ाक़ी सरकार जो इहो क़दम सूबाई ख़ुदमुख़्तियारी ते हमिलो आहे। पंहिंजे बयान में बिलाल भुट्टो ज़रदारी चयो त वफ़ाक़ी सरकार अवामी रद्दअमल खां अॻु सिंध जे 3 अस्पतालुनि बाबति पंहिंजो फ़ैसिलो वापसि वठे। हुन चयो त हर फोरम ते वफ़ाक़ी सरकार जे इन क़दम जी मज़ाहिमत कई वेंदी। PP चेयरमैन चयो त वफ़ाक़ी हुकूमत सुप्रीम कोर्ट में सिंध सरकार तरफ़ां दाख़िल करायल नज़रसानी दरख़्वास्त जो फ़ैसिलो अचण जो बि इंतज़ार न कयो। बिलाल भुट्टो ज़रदारी चयो त नेब चेयरमैन तरफ़ां वफ़ाक़ी वज़ीर ख़िलाफ़ जांच रोकण वारे एतिराफ़ी बयान ऐं वफ़ाक़ी सरकार जे ताज़नि क़दमनि में मुल्क में आईनी बहरान ज़ाहिर कयो आहे। संदसि चवणो त GPMC NICVD ऐं NICH ते सिंध जे अवाम जा अरबें रुपया लॻल आहिनि। PP चेयरमैन चयो त 18 तरमीम तहत मिलंदड़ अस्पतालुनि में सिंध सरकार इनक़लाबी क़दम खयां। ॿियनि शहरनि में NICVD क़ाइमु करणु सिंध सरकार जो साराह जोॻो क़दम आहे। हुन चयो त NICVD में सॼे मुल्क खां ईंदड़ मरीज़नि जे इलाज जा ख़र्च सिंध हुकूमत बर्दाश्त करे रही हुई। बिलाल भुट्टो ज़रदारी चयो त PP ऐं सिंध जो अवाम पंहिंजी टैक्स तोड़े महिनत सां ठाहियल असासा गसब करणु न ॾींदा।